आसमान दे निहारियों वरी हेठ कंध करे उता पानी पियण शुरू करे। ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह ताला अलैह हैरान थी वियो। हरण आया न अल्लाह पाक किनारन ते पानी पहुंचाए छो। चलो ही पानी पी वेंदा ऐं वरी वञा थो उता पानी पी वठंदो। पानी हाणे मथे अची वियो। हिजरे हरण पानी पी जंगल जे तरफ हलिया विया त हिजरे आयो त पानी हेठ लही वियो। रोइण वेही रहियो। या अल्लाह जंगल जा जानवर आया उन्हनि जे लाइ किनारनि ते पानी अची वियो। मां तुंहिंजे नबी जो उम्मती कलमे पढ़ण वारो आयुसि पानी हेठि हलियो। इल्हाम थियोसि ख्वाजा गुलाम फरीद तूं आसरो उमेद रखी आहे रसे ऐं बाल्टी जे मथां। इन्हनि आसरो उमेद रखियो मां अल्लाह जो। अब आसरा उमेद कंहिंजे मथां रखिजे? अल्लाह जो नालो तो जोर सां वठो। मुझे अपे जो नालो ना है, खुदा जो नालो। हाँ जी रोई करे चवण लगो अखे राती जागी पीर सदावी ते राती जागिन कुते ते तू उते। हाणे तव्हांखे सम्झ में बि ईंदो हले न। अखे राती जागी पीर सदावी ते राती जागिन कुते ते तू उते। ओ वञ तू वञ सोनी पलंगां ते ओ वञ रूड़ी विच सुते ते तू उते। मालिक दा दर मूल न छॾ दे भवे साए साए मारी जुते ते तू उते। उठ जाग फरीदा यार मना ले न त बाजी लगे कुते ते तू ते। उठ जाग फरीदा सुतिया ते ॾाढे झाड़ू विच मसीत तू सुता ते रब जागे ओ तॾहिं ॾाढे नाल फरीद। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। अल्लाह पाक जो कुरान फरमाए तो अल्लाह वारन जी तवक्कल मां अल्लाह ते हुंदी आ। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकत सां ताल्लुक जोड़ियो ऐं अल्लाह पाक फरमायो सोना पैगंबर रहमत आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजी सच्ची मुबारक ज़बान सां ऐलान करे दुनिया वारनि खे ॿुधा आवाज़ सां जो सुहिणो नबी दिल पर नबी रहमतुल आलमीन। ओ मुसलमानो हुए त बैतुल्लाह भी रहमत पर मञण वारनि जे लाइ, कुरान भी रहमत पर मञण वारनि जे लाइ, अब्बो ऐं अम्मा भी रहमतन पर मञण वारनि जे लाइ। अल्लाह जो पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह रहमत पूरे जहान वारनि जे लाइ। जिंदगी ज़मीन के सीने पे रह गई, जिंदगी ज़मीन के सीने पे रह गई। जन्नत कनीज बनकर मदीने में रह गई और फूलों का रंग यूसुफ को दिया, फूलों का रंग यूसुफ को दिया। खुशबू नबी के पसीने में रह गई। अल्लाह पाक फरमायो सोना नबी दिल पर नबी रहमत आलम ऐलान कर कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ए मुंहिंजा सोना नबी जेके मां अल्लाह सां यारियूं लॻाइण चाहिनि, जेके मां अल्लाह सां दोस्तियूं लॻाइण चाहिनि, फत्तबिऊनी तुंहिंजे पुठियां हलण उन्हनि जो कमु आहे, उन्हनि सां प्यार करण मां अल्लाह जो कमु आहे। या ॻाल्हि यादि रखिजो हज़रत ईसा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम रस्ते सां वञनि पिया, पुठियां हज़रत ईसा पैगंबर जा सहाबा दरिया जे किनारे ते पहुता। दरिया जे परी भर पार थियण पिया चाहिनि। ॾिठऊं पुल नाहे ॿेड़ी नाहे, कीअं परी भर वञूं? अल्लाह खां दुआ घुरियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि खे सम्झायो कि भाई मां अल्लाह खां दुआ घुरां थो, रब्बुल आलमीन मदद कंदो। अल्लाह पाक जो पैगंबर जो मौजूज़ो आहे ऐं फरमाई मुंहिंजे पेरनि ॾे ॾिसंदा अचिजो, हेॾां होॾां न ॾिसजो।
ऐं मुंहिंजे पुठियां हलो हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी कदम जो रखियो त अल्लाह जी कुदरत आहे अल्लाह जी ताक़त आहे नबी जो मौजूदो आहे ईअं पाणी ॼमंदो पियो वञे हज़रत ईसा अलैहिस्सलाम हलनि पिया पुठियां जेके सहाबा साथी हुया उहे बि पुठियां पुठियां पिया हलनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सम्झायो त हेड़ा होड़ा नज़र न कजो परी भर जॾहिं निकिरी आहे जेको आख़िर में पछाड़ी में आख़िर में अचे पियो उन दिलि में ख़्यालु कयो यार किनारो बि वेझो अची वियो आहे हाणे रुगो हज़रत ईसा जे पेरनि ॾे थो ॾिसां हेॾा होॾा ॾिसां त सही छा माजरो ॿिए पासे जो नज़र कई त इन हेठि वञणु शुरू कयो सॾु कई ईसा पैगंबर मां ॿुधाई थो चए न मां तोखे चयुमि न हेॾा होॾा न हो ॾिसणो छो ॾिठई ॻाल्हि सम्झ में आयो एतिरे नतीजे जे वेझा पहुची आयो तवज्जो हज़रत ईसा पैगंबर पांजो साथी ईसा पैगंबर जो पेरनि खां नज़र हटाए ॿुधण खां बची नथो सघे चवण जो मतिलब छा ओ कलमे पढ़ण वारो असां तव्हां जो नज़रूं जे करे आमना जे लाल जे कदमनि खां हटी वियूं असां कीअं बचंदासीं न समझो अवा हिन टाइम जो असां हिते वेठा आहियूं असां जे अपेराडे जो सदको न जो इंसान बणिया वेठा आहियूं आमना जे लाल जे दुआन जे सदके बचा पिया आहियूं हज़रत ईसा पैगंबर हज़रत आदम अलैहिस्सलाम भी पुछो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पंहिंजे पुट शीस अलैहिस्सलाम पुछो ए अब्बा जान आमना जे लाल जो एॾो को वॾो शान आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह जो एॾो को वॾो शान आहे ज़मीन खां वठी आसमान ताईं जन्नत जे में जन्नत जे दरवाज़नि ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आदम सफ़ील्लाह फरमाइण लॻो मुंहिंजा पुट तू त आमना जे लाल जो शान पुछो पर मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत जो तोखे मां शान ॿुधायां पाण फरमाई मां बि पहिरियों नबी आहियां अव्वल नबी आहियां मूंखे रब्बुल आलमीन पैदा करे हुकम कयो आदम सफ़ील्लाह जन्नत जे अंदरि करार हासिल कजां हिन वण जे हेवे छो न वञजां आदम अलैहिस्सलाम फरमाइनि था मुखां ॻाल्हि विसरी वई भुलिजी वियुसि वण मजो मेवा खाई वरितुम फरमाई भुल जे करे रब्बुल आलमीन मूंखे पंहिंजे घर मां कढे छॾियो मोहम्मद करीम उहो शान वारो पैगंबर आहे उनजी उम्मत जो एतिरो शान हूंदो जेको उहे जाणी वाणियूं ग़लतियूं बि कंदा लेकिन पंहिंजे घर न मां कढिया फरमाई मां हिकड़ी भुल जे करे मूंखे रब्बुल आलमीन जान जा कपड़ा मुखां लाए वरता मुसलमानो कलमे पढ़ण वारो फरमाई मोहम्मद करीम एॾे शान वारो पैगंबर आहे पाण फरमाई एतिरे शान वारी उनजी उम्मत हूंदी जेकॾहिं जाणी वाणी हुए ग़लतियूं कंदा लेकिन उन्हनि खे जिस्मनि जा कपड़ा रब्बुल आलमीन न लाहींदो ऐं आदम अलैहिस्सलाम फरमायो मुखां हिकड़ी भुल जे करे फरमाई बीबी हवा खे जुदा कयो हुयो मुखे जुदा कयो हुयो कई साल रोईंदो रहियो आदम अलैहिस्सलाम फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह एॾे शान वारो पैगंबर आहे उनजी उम्मत एतिरी शान वारी हूंदी फरमाई ग़लतियूं बि कंदा लेकिन कॾहिं बि पंहिंजे बचनि खां जुदा न थींदा अर्ज़ करण जो मतिलब छा असांखे कपिड़ा मिलाइनि त आमना जे लाल जे सदके असांखे जेकॾहिं घर मिलिया आहिनि त इमामुल मुरसलीन जे सदके असांखे मुसलमानो कलमे पढ़ण वारो कपड़ा मिलिया आहिनि इमामुल मुरसलीन जे सदके असांजे जेकॾहिं इंसानी शक्ल मिली आहे त इमामुल मुरसलीन जे सदके इन जे लाइ रब्बुल आलमीन कानून ठाहियो फ़ैसिलो करे छॾी लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना ओ कायनात वारो क़यामत ताईं पैदा थियण वारा इंसानो तव्हां जे लाइ सुहिणो दग आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह वारो अथव सुभान अल्लाह आहे इरादो नबी अलैहिस्सलाम जे तरीक़े ते अमल करण जो इरादो अथव बस मां ॻाल्हि ख़तम थो कयां टाइम जेको मूंखे ॾिनो वियो आहे पूरो थी चुको आहे इमामुल मुरसलीन जे तरीक़े ते अमल करण जो इरादो अथव आख़िरी ॻाल्हि अर्ज़ थो कयां नमाज जी पोइ पाबंदी करणी पवंदी इंशाअल्लाह त चई छॾियो जी साईं रोज़ा त इंशाअल्लाह तव्हां सभिनि रखिया हूंदा रोज़ा त गुज़री आहिनि अल्लाह पाक वरी असांखे नसीब करे बाक़ी नमाज जी पाबंदी कजो ऐं ॿियो नंढड़ो अर्ज़ु आहे हिनखे बि माफ़ कजो नाराज़ न थीजो ख़ुशी जी ॻाल्हि आहे ज़ोरी नथो मञिरां जी जी दिलि में अचे
हाँ ही भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हिकिड़ो मुहद्दिस हिकिड़ो फोत थियो बे मुहद्दिस उनके ख्वाब में ॾिठो ख्वाब में जो ॾिठई पुछा कई भाई अल्लाह पाक तो सां कहिड़ो मामलो कयो उन्हीं चयो यार मूंखे अल्लाह पाक जे दरबार में जॾहिं पेश कयो हुयो तब मां जेको आहे अल्लाह पाक मूंखां पुछो कि भाई अल्लाह पाक फरमायो कि जहन्नम खां बचण जो को तो वटि अमल आहे मां चयुमि हा अल्लाह पाक मूं वटि जहन्नम खां बचण जो अमल आहे रब के तो खबर आहे बाने जी ज़बान खां ॿुधण जी ख़ातिर सवाल कई अल्लाह पाक फरमायो कहिड़ो अमल थी फरमाई पोइ मां अल्लाह खे हिकिड़ी हदीस ॿुधाई जहन्नम का बचन वारो अमल तव्हां खे खपे जहन्नम का बचन त चयो न वो बे पासे हां जी अल्लाह पाक असां सभिनि खे बचाए जेके वीचारा फोत थी विया उन्हनि खे बि अल्लाह पाक बचाए निजात अता फरमाए त अल्लाह पाक खे मां अर्ज़ कयो अल्लाह पाक मां ॿुधो आहे अब्दुल रज़ाक हिकिड़ो मुहद्दिस गुज़रियो उन्हीं जो नालो अब्दुल रज़ाक खान अल्लाह पाक मां ॿुधो आहे अब्दुल रज़ाक फरमाइनि था मां मामर खां ॿुधो आहे मामर फरमाइनि था मां ज़ोहरी खां ॿुधो आहे ज़ोहरी फरमाइनि था मां हज़रत उरवा खां ॿुधो आहे हज़रत उरवा फरमाइनि था मां बीबी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां ॿुधो आहे बीबी आयशा फरमाए थी मां आमना जे लाल मुहम्मदुर रसूलुल्लाह खां ॿुधो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह फरमाइनि था मूंखे मां जिब्राइल अमीन खां ॿुधो आहे जिब्राइल फरमाइनि था मां अल्लाह जी ज़ात बाबरकात खां ॿुधो आहे छा ॿुधो तम पाण फरमाई जा अच्छा वार हुजन नबी पाक सल्लल्लाहु जी सुन्नत फरमाई अचन वारन जे मथो अल्लाह पाक के तरस अची वेंदो आ रहम अची वेंदो आ अल्लाह पाक मोट बियो त जहन्नम खां बचन जे लाइ अमल कोने ही बस अच्छा वार खणी करे आयो या इनन जे मथो तू तरस करे मुखे माफ कंदे त इहो ही मोट अमल आहे बियो मोट कोई अमल ना है अल्लाह अल्लाह तेरी रहमत का या रब तलबगार आया हूं ओढ़े हुए मुंह कफन में शर्मसार आया हूँ चलने न दिया मुझको पार गुनाहों ने पैदल इसलिए कंधों पे सवार आया हूँ तेरे महबूब की या रब शबाहत लेके आया हूँ इसको हकीकत तू कर दे सुन्नत लेके आया हूँ अल्लाह पाक रहमत के जोश जियो अल्लाह सी फरमायो मुझा बना अब्दुल रज़ाक सच फरमायो मामर सच फरमायो ज़ोहरी सच फरमायो हज़रत उरवा सच फरमायो बीबी आयशा सच फरमायो आमना जलाल सच फरमायो जिब्राइल अमीन सच फरमायो मां अल्लाह भी सच फरमायो वन तुझे लाइ मां जन्नत जो दरवाजो खोले छॾियो अल्लाह पाक असां के अमल जी तौफीक अता फरमाए उलमाए किराम ईंदा उन्हनि जो ख़ुसूसी खिताब थींदो चंद जेके जुमला चयासे अल्लाह पाक दरबार में कबूल मंजूर फरमाए करे असां सभिनि जी ॿिनि जहाननि जे लाइ भलाई जा फ़ैसिला फरमाए वमा अलाइना